रहमान रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु सभिनी खां पहिरीं त मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे त जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे अञा सब्सक्राइब कोन्हे कयो त उहो प्लीज़ करे वठे। रेड कलर जे बटन खे क्लिक करण सां बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक करे ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। हाणे जनाब जेके दोस्त तस्वीर जो बैकग्राउंड ऑटोमेटिकली चेंज करे उनखे नओं बैकग्राउंड ॾियणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ हिकिड़ी नई एप्लीकेशन आहे। हूअं त खोड़ सारियूं एप्लीकेशनूं आहिनि जंहिंजो काफ़ी मैटर मिली वेंदो, पर इहा हिकिड़ी एप्लीकेशन मूंखे सुठी लॻी, इन करे तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। त जेकॾहिं तव्हां ऑटोमेटिकली पंहिंजी तस्वीर खे जो बैकग्राउंड ख़तमु करे नओं बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त इन खां बहितरीन सुठी एप्लीकेशन कोन्हे। त अॼु हलूं था उन एप्लीकेशन जी तरफ़। हीअ एप्लीकेशन जेका आहे इन जो नालो आहे ऑटोमेटिक बैकग्राउंड चेंज जे नाले सां आहे ऐं इनखे आउं जीअं ओपन कंदुसि तव्हां ॾिसी सघो था हीअ ओपन थी वई आहे। हाणे हिन में खोड़ सारियूं जेके आहिनि तव्हांखे तस्वीरूं जेके तव्हांजी गैलरी में मौजूदु आहिनि उहे मिली वेंदियूं। हाणे हिते जिते बि जंहिं बि तस्वीर जो तव्हां बैकग्राउंड जेको आहे चेंज करणु चाहियो था, हाणे सपोज़ कयो हिते मुंहिंजे भाउ महबूब विंगोर जी हिकिड़ो थंबनेल आहे, उनखे जेकॾहिं आउं करणु चाहियां थो उन जो बैकग्राउंड चेंज करणु चाहियां थो। हाणे ॾिसी सघो था मुंहिंजो भाउ दोस्त महबूब विंगोर जो नओं वीडियो आहे, उन जो थंबनेल आहे। इन मां जेकॾहिं आउं करणु चाहियां थो त सभिनी खां पहिरीं तव्हां उनखे क्रॉप कंदुसि। क्रॉप करे सिर्फ़ु उन हिसे खे कैप्चर कयां थो जंहिंमें भाउ महबूब जो थंबनेल आहे। उन खां पोइ मथे जेको कुंड ते एरो जो निशान आहे इन खे क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था थोरी देरि में ऑटोमेटिकली इन जो बैकग्राउंड ख़तमु थी वेंदो। थोड़ी देरि वेट करणो पवंदो। हाणे ॾिसी सघो था हीउ बैकग्राउंड ख़तमु थी वियो आहे। हाणे हिन खे जेकॾहिं तव्हां नओं बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त हीअ हेठि तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारा बैकग्राउंड मौजूदु आहिनि, को बि हिकिड़ो बैकग्राउंड तव्हां ॾेई सघो था। हाणे सपोज़ कयो हिते आउं इहो बैकग्राउंड मूंखे सुठो पियो लॻे त इहो ॾियणु चाहियां थो, जीअं क्लिक कंदुसि त हीउ बैकग्राउंड पोयां अची वियो आहे। हाणे हिन में थोरो तव्हां एडजस्ट करे सघो था। ॾिसो था त तस्वीर में जेकॾहिं सही न आहे त इनखे हीउ सेकेंड वन जेको ऑप्शन आहे इनखे क्लिक करे इन जी जेका कंट्रास्ट आहे इनखे थोरो कंदव त इहो सेट थी वेंदो। सेकेंड में जेको ऑप्शन मिलंदो इन में हाणे तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं सही तस्वीर अञा ताईं तव्हांजी क्रॉप कोन थी आहे त उनखे तव्हां एडजस्ट करे सघो था। हाणे ॾिसी सघो था। हाणे तव्हांखे महसूस भी कोन थींदो त इहे तव्हां को तस्वीर खे बैकग्राउंड ॾिनो आहे। हीअ सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे, ज़रूरु हिनखे हिकिड़ो दफ़ो ट्राई कयो, इनशाला तव्हांखे सुठी लॻंदी। ऐं इन सां गॾु आउं अॼोकी वीडियो खे ख़तमु करियां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठंदा। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, ऐं को सुवालु आहे त उहो बि मूंखां तव्हां पुछी सघो था। इनशाला उन जो आउं जवाबु तव्हांखे ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।